मीरपुर बुरुड़ो ऐं आसपास जे इलाइक़नि में बरसाति तबाही मचाए छॾे। केतिरा ई घर ड्रही पट थिया आहिनि ऐं केतिरा माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। अचो मुतासिरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। घर पर किरी पिया आहिनि, अलाह ॾिसे थो किरी पिया आहिनि। ख़ुदा जी तकलीफ़ आहे, असांखे मदद करे ख़ुदा वास्ते। हुकूमत एनजीओ वारा ॿिया तव्हां सभु अमले वारा, असांखे ॿियो हालत कोन्हे को। भिटां किरी पियूं, जंहिं दर ते होटल ते धिका खाइनि तबाह। बरसात के करे तबाही मची है, फसल भी पूरो तबाह थी चुको है। बाकी जो है तो घर भी मानून जा किरी पिया आहिनि, माण्हू पाण बीमार थी करे मन अस्पताल में पहुता आहिनि। सिविल अस्पताल में भी को अमलो मौजूद ना है जो उन्हनि जी वार कई वञे। पूरा मुकम्मल ॻोठ तबाह थी चुका आहिनि। वस वारनि खे अपील है तो मदद कई वञे। जीअं त अल्हम्दुलिल्लाह ही बरसात जी हली रही है, तक़रीबन मुसलसल इनके हफ़्तो ॾेढ थी आहे। तेज़ बारिश के वजह के करे जायूं पक्कियूं भी किरी पियूं, कच्चियूं तो पंहिंजी जगह ते फसल ख़त्म थी आहे। असांजे ॻोठ सखी सूमरो में मोहम्मद जाफ़र सूमरो जो घर छत किरण सबबि 5 माण्हू दॿिजी विया, जंहिंमें 5 ई ॻोठाणनि मदद पाण करे राति जो 3 बजे 5 ई माण्हू ज़ख़्मी हालत में कढियासीं, जंहिंखे हिकिड़े खे 22 टाका लॻा, हिकिड़े जो मुंहुं सॼो ईअं ख़त्म थी वियो, हिकिड़े जी ॿांह भॼी पई, 2 माण्हुनि खे कुझु ॻुझा धक लॻा। उन खां बाद में हिन ठुल अस्पताल में त का शइ कोन हुई। राति जो पंहिंजी मदद पाण तहत करे कार कराए शिकारपुर सिविल अस्पताल में वञी करे धकियुनि खे विधोसीं। उन खां बाद में अब्दुर्रज़ाक सूमरे जी जगह किरी पई, माण्हुनि जो बचाव थी वियो। बाक़ी पखा प्लेटा वग़ैरह जो कुझु ख़त्म थी विया। अब्दुर्रशीद सूमरो मुंहिंजी जगह हुई पंहिंजी, उहा ख़त्म थी वई। ऐं मोहम्मद मुराद सूमरे जो कमरो पको हुयो, उहो ख़त्म थी वियो। मोहम्मद हाशिम सूमरे जी जगह किरी पई, नदी मोहम्मद सूमरे जी जगह किरी पई, अब्दुर्रहमान सूमरे जी जगह किरी पियूं। काफ़ी ॻोठ में वॾो नुक़सानु थियो आहे। ऐं असांजी मेंह हुई, मेंह बिल्कुलु 2-2.5 लख जी मेंह हुई, उहा ख़त्म थी वई। को डॉक्टर न आयो, को दवा भी न थी सघी। उनजे लाइ जानी नुक़सान भी थियो आहे, माली नुक़सान भी थियो आहे। बसि आला अपील दर्जे वारनि खे अपील कजे थी त बरसाति मुतासिरनि जी जिन जो नुक़सानु हक़ी थियो आहे उन सां तावन कयो वञे, उन सां जेको आहे माली तावन भी कयो वञे ऐं उन्हनि जी परघोर भी लधी वञे। भित किरी पियो, कचो चई असांजो, नंढा 3 ॿार मुंहिंजा हेठों अची विया आहिनि, उहे खोटे कढियासीं। हिकिड़े जो जंग भॼी पियो, ॿिए जे मुंहं में भी धकु लॻो, पेर में भी हेठों चंबे में धकु लॻो, टियों नंढड़ो हो उन जे नक में धकु लॻो। मां त ग़रीब मिसकीन, हाणे इलाज जो पैसो बि मां वटि कोन्हे को। तव्हां से रहम कयो त महिरबानी तव्हांजी। तबाही मची वई, जंहिंमें कच्चा घर पक्का घर सभु किरी पिया आहिनि, जंहिंमें छत किरण सबबि 3-4 छोकिरा ज़ख़्मी थिया आहिनि, जंहिंजा जंग में भॼियूं पिया आहिनि। हाणे भी हिते अस्पताल में पंहिंजे तहत पाण तहत उहो इलाज असां करायो आहे। को भी सरकारी अमलो असां वटि न पहुतो आहे, न को मुख़्तियार कार, न एचडीएम, न को तबेदार। 5-6 किलोमीटर रस्तो भी कोन आहिनि, माण्हू हुते फाथल आहिनि, वीचारा परेशान आहिनि। को भी अमलो अञा ताईं न पहुतो आहे, वाहर कयो वञे। मुतासिरनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। मुतासिरनि जो इहो चवणु हुयो त बरसाति सबबि असांजो केतिरो ई नुक़सानु थियो आहे ऐं केतिरा ई घर ड्रही पट थिया आहिनि। असांजा केतिरा माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। असांजे आला अमलदारनि खां अपील था कयूं त असांजी मदद कई वञे। कैमरा टीम सां गॾु ममता तावरी, जेकब न्यूज़, मीरपुर बुरुड़ो।